जी दोस्तों, हाँ असांजो जेको एक्सरसाइज 3.2 जो जेको असांजो आहे त प्रॉब्लम है डेसिमल नंबर के असां छा में कन्वर्ट करणो आहे, ऑक्टल नंबर सिस्टम में कन्वर्ट करना। ठीक है। हाँ दोस्तों, जेके पहिरां अवांखे मां सेखारे चुको आहियां उहो असां कन्वर्ट कयो डेसिमल नंबर में असां छा में कन्वर्ट कयो, हिकिड़ो बाइनरी में कन्वर्ट करे सिखी चुका आहियूं असां। ठीक है दोस्तों, ऐं ॿियो जेको असां सिखी चुका आहियूं उहो आहे असांजो बेस 5 सिस्टम। ठीक है, बेस 5 जेको सिस्टम हुयो असां उन में कन्वर्ट करण सीखी चुका आहियूं। कंहिंमां डेसिमल नंबर में असां बाइनरी ऐं बेस 5 सिस्टम में ऑलरेडी जेको आहे कन्वर्ट करण सीखी चुका आहियूं। ठीक है दोस्तों, हाँ हे जेको असांजी प्रॉब्लम आहे उहो आहे डेसिमल में असांखे छा में कन्वर्ट करणो आहे, ऑक्टल नंबर सिस्टम में। ठीक है दोस्तों, त हाणे जॾहिं असां डेसिमल में कंहिं बि सिस्टम में जेको आहे सो कन्वर्ट कंदा आहियूं त जेकॾहिं असां बाइनरी डेसिमल खे बाइनरी में कन्वर्ट कंदासीं त असां ॿिनि सां वंड कंदासीं। माना जेकॾहिं बाइनरी डेसिमल में बाइनरी में वेंदासीं त ॿिनि सां वंड कंदासीं, ऐं जेकॾहिं डेसिमल में बेस 5 में वेंदासीं त 5 सां वंड कंदासीं। ठीक है दोस्तों, त हाणे ॾिसो डेसिमल में असांखे छा में वञिणो आहे, ऑक्टल में वञिणो आहे। हाणे ऑक्टल चइबो 8 खे, माना डेसिमल में असां ऑक्टल में वेंदासीं त छा सां वंड कंदासीं त 8 सां वंड कंदासीं। ठीक है दोस्तों, माना हाणे डेसिमल सिस्टम में असांखे जंहिं बि सिस्टम में वञिणो आहे, हाणे असांजा सिस्टम आहिनि 3, हिकिड़ो आहे बाइनरी, हिकिड़ो आहे बेस 5 ऐं ॿियो आहे असांजो ऑक्टल। हाणे डेसिमल में असांखे हिननि टिनी सिस्टम जंहिं में वञिणो आहे न, माना जंहिं सिस्टम में असां वेंदासीं उन नंबर असां छा कंदासीं, डिवाइड कंदासीं। त हाणे दोस्तों हे जेको आहे असांजो डेसिमल नंबर आहे, हाणे इन मां असांखे छा में वञिणो आहे, ऑक्टल में वञिणो आहे। त हाणे ऑक्टल माना 8, त हाणे हिनखे असां छा सां कंदासीं, 8 सां लगातार वंड कंदा ईंदासीं। त हाणे हिनखे 8 सां लगातार वंड कंदासीं। ठीक आहे दोस्तों, त हाणे 8 जो खोड़ो 50 ते वेंदो आहे, 6 दफ़ा 6 8 48। ठीक आहे दोस्तों, त 2 विया हेॾे त हे थिया असांजा 24। त हाणे 8 जो खोड़ो जेको आहे सो 24 ते वेंदो आहे 3 दफ़ा। ठीक आहे दोस्तों, त हाणे बचो असांजे छा, 0 बचो, त हिते छा हंदासीं असां। ठीक आहे दोस्तों, 0 ईंदासीं, वरी 8 जो खोड़ो हणंदासीं। त हाणे 8 जो खोड़ो 3 ते हणंदासीं त जेको आहे सो 8 8 8 64। ठीक आहे दोस्तों, 7 8 56, त बाक़ी असांजा बचा घणा, 7 बचा, त हेॾे करे मां लिखंदुमि। ठीक आहे दोस्तों, त हाणे ॾिसो त वधीक जेको आहे 8 जो खोड़ो 7 ते नथो वञे, त पोइ असां हिनखे इते जेको आहे आंसर कंदासीं। ठीक आहे दोस्तों, त हाणे डिवाइड एंड खे असां एसि ताईं डिवाइड कंदा ईंदासीं जेसि ताईं जेको आहे सो 8 खां जेको आहे मथे डिवाइड नथो अचे। त हाणे जेकॾहिं 8 खां मथे हूंदो त असां हुनखे डिवाइड कंदा ईंदासीं, या जेकॾहिं 8 हूंदो त उनखे असां डिवाइड कंदा ईंदासीं। त हिते जेको असांजो आंसर आहे उहो आहे 770। त हाणे दोस्तों उमेदु आहे त हीअ प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में अची वेंदो। जी दोस्तों, हाणे हिन जेको आहे सो हिन नोए तां जेको प्रॉब्लम आहे असांजो हिकु प्रॉब्लम ऑलरेडी मां अव्हांखे सम्झाए चुको आहियां। उमेदु आहे त उहो प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में अची वेंदो। ठीक आहे दोस्तों, त हाणे हे जेको असांजो ॿियो नंबर प्रॉब्लम आहे उन में चए थो त जेको असांखे डेसिमल नंबर सिस्टम आहे उनखे असां छा में कन्वर्ट करिणो आहे, ऑक्टल सिस्टम में कन्वर्ट करिणो आहे। ठीक आहे दोस्तों, त हाणे जॾहिं डेसिमल में असां जॾहिं बि कंहिं बि सिस्टम में असां कन्वर्ट कंदा आहियूं त उन सिस्टम वारे असां अंग सां डिवाइड कंदा आहियूं। ठीक आहे दोस्तों, त हाणे हे छा आहे असांजो ऑक्टल सिस्टम में कन्वर्ट करिणो आहे, ऑक्टल माना 8। त हाणे हे जेको असांजो आहे ऑक्टल, हिनखे 8 सां छा कंदासीं, डिवाइड कंदासीं। त हाणे अचो त हिनखे 8 सां जेको आहे दोस्तों डिवाइड कयूं। त हाणे दोस्तों हाणे 8 जो खोड़ो जेको आहे 17 ते घणा दफ़ा ईंदा दोस्तों, 2 दफ़ा ईंदा, 2 8 16। ठीक आहे दोस्तों, त 2 8 16, त बाक़ी हिकु जेको बचियो असांजो हेॾे वियो, थिया असांजा 15। त हाणे 8 जो खोड़ो 15 ते वेंदो आहे दोस्तों हिकु दफ़ो। ठीक आहे दोस्तों, हाणे 8 जो खोड़ो हिन ते वियो हिकु दफ़ो, भई 7 बचा विया, हेॾे थिया 76। त जेको आहे 76 ते 8 जो खोड़ो ईंदो आहे 9 दफ़ा 9 8 72। त बाक़ी हिते जेके असांजा बचा उहे बचा 4। ठीक आहे दोस्तों, त वरी हाणे असां 8 जो खोड़ो हणंदासीं। 8 जो खोड़ो जेको आहे 21 ते वेंदो आहे, 2 8 16। ठीक आहे दोस्तों, त हाणे 16, त बाक़ी असां जेके बचा 5, त हाणे 5 जा असां हेॾे 59 खे। त हाणे 8 जो खोड़ो 59 ते वेंदो आहे घणा दफ़ा, 7 8 56, त बाक़ी बचा असांजा 3 ते बचा। ठीक आहे दोस्तों, त वरी हाणे 8 जो खोड़ो हणंदासीं 27 ते, 3 8 24, बाक़ी असां जेके 3 बचा असां हेॾे लिखंदासीं। ठीक आहे दोस्तों, त हाणे हे ॾिसो जेको असांजे डिवाइड एंड अची वियो आहे 3 अची वियो आहे। ठीक आहे दोस्तों, त हाणे 8 जो खोड़ो 3 ते न वेंदो आहे, त हाणे असां हिनखे हिते जेको आहे ख़तमु कंदासीं। ठीक आहे दोस्तों, त हाणे जेको असांजो 17 56 जेको डेसिमल हुयो उहो कन्वर्ट थी वियो असांजो 3 3 3 एंड 4 ऑक्टल नंबर सिस्टम में कन्वर्ट थी वियो। ठीक आहे दोस्तों, त हाणे उमेदु आहे त हे जेको प्रॉब्लम आहे अव्हांखे सम्झ में अची वेंदो।